कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान खां 25 मई वारे वाक़े ते वज़ाहत तलब करे वरिती आहे। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾिने ॿिनि वकीलनि ज़रिए अदालत खे वरगलाए वियो। 25 मई वारनि वाक़िअनि ते हिकु जज पंहिंजे हुकुम में इमरान खान ख़िलाफ़ कार्रवाई जो चई चुको आहे। इन बावजूद इमरान खान खे वज़ाहत पेश करण जो मौक़ो ॾेई रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी बेंच इमरान खान खिलाफ तौहीनी अदालत केस की ॿुधणी कई, जंहिं दौरान सुप्रीम कोर्ट बार जो सदर एहसन भोन ऐं एडिशनल अटार्नी जनरल अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त अदालत नोटिस जारी न कया हा, रुगो जवाब घुरिया हा। जवाबनि जो जाइज़ो बाद में वरितो वेंदो, पहिरियां हुकूमती वकील जो मौक़ुफ़ ॿुधी वठूं था। एडिशनल अटार्नी जनरल आमिर रहमान अदालत के ॿुधायो त इमरान खान तफ़सीली जवाब लाइ वक़्तु घुरियो आहे। हुन कंहिं बि क़िस्म जी ख़ातिरी खां अणॼाणाई ज़ाहिर कई आहे। इमरान खान जवाब में अदालती हुकुमनि खां बि अणॼाणाई जो इज़हार कयो आहे। एडिशनल अटार्नी जनरल चयो त इमरान खान तरफ़ां ख़ातिरी कराई वई हुई। फैसल चौधरी मूजिब संदसि इमरान खान सां राब्तो न थी सघियो हो। हिदायत असद उमर खे मिली हुई। बाबर रहमान मूजिब इमरान खान जो नालो कंहिं वकील न वरितो हो। चीफ जस्टिस सवाल कियो त 25 मई ते पहिरें ऐं ॿिए अदालती हुकुमनि में केतिरी देर जो फ़र्क़ु आहे, जंहिं ते एडिशनल अटार्नी जनरल जवाब ॾींदे चयो त पहिरियों हुकुम 11 वॻे ॾिनो वियो, जॾहिं त ॿियो हुकुम 6 वॻे ॾिनो वियो हो। चीफ जस्टिस चयो त ॿिन्ही हुकुमनि जे विच वारो वक़्तु हिदायतूं वठण लाइ ई हो। अदालत खे इहो न ॿुधायो वियो त हिदायत कंहिं खां वरिती वई आहे। जेकॾहिं कंहिं सां ॻाल्हि ॿोल न थी हुई त अदालत खे छो न ॿुधायो वियो। इन मामले ते वज़ाहत ॾियणी पवंदी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना त इमरान खान खे अदालती हुकुमनि जो पतो कीअं पियो। ख़ातिरी पीटीआई जी आला क़यादत तरफ़ां कराई वई हुई। पीटीआई जी आला क़यादत जी शुरूआत इमरान खान खां थिए थी। इमरान खान तफ़सीली जवाब लाइ वक़्तु घुरियो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त 10,000 माण्हू घुराए 2 लख माण्हुनि जी ज़िंदगीअ खे आज़ाब नथो बणाए सघिजे। फैज़ाबाद धरणे दौरान एम्बुलेंस में माण्हू मरी विया हुआ। जमहूरियत खे मञींदड़ अहिड़ो एहतिजाज नाहिन कंदा जेको कुझु 25 मई वारे ॾींहुं थियो, ॿीहर न थियणु घुरिजे। चीफ जस्टिस चयो त असां पंहिंजो कलम आइन ख़िलाफ़ इस्तेमालु करणु न ॾींदासीं। हिन केस में वॾे सबुर जो मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। अदालत वटि मौजूदु मवाद मूजिबि इमरान खान खे नोटिस थियणु घुरिजे। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त अदालत पहिरियां मिल्कियतुनि खे नुक़सान न रसाइण जो चयो। H9 खां अॻिते अचण जो त सवाल ई पैदा नथो थिए। ॿिनि वकीलनि ज़रिए अदालत खे गुमराह कयो वियो। 25 मई वारनि वाक़िअनि ते हिकु जज पंहिंजे हुकुम में इमरान खान ख़िलाफ़ कार्रवाई जो चई चुको आहे, पर उन बावजूदि इमरान खान खे वज़ाहत पेश करण जो मौक़ो ॾेई रहिया आहियूं। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त तहरीक इंसाफ़ अदालती हुकुम जो ग़लति इस्तेमालु कयो। अदालत पीटीआई क़यादत ऐं कारकुननि खे तहफ़ुज़ ॾिनो हो। अदालती हुकुम ते हुकूमत रुकावटूं हटायूं। अदालत धुरनि जा दलील ॿुधण खां पोइ इमरान खान खां 25 मई वारनि वाक़िअनि ते 5 नवंबर ताईं जवाब तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी।